नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ईंदा असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज अली आले पोटो ऐं म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे CMO रज़ा हुसैन खोसो शहर जो पैदल दौरो करे जाइज़ो वरितो। उन मौके ते दुकानदारां पारां फुटपाथ ते सामान रखण तोड़े शहर जे मुख्य रस्तनि ते बीठल सब्जी ऐं फ्रूट जे रेड़नि खे हटाए छॾियो। उन मौके ते AC एजाज अली आले पोटो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेड़ियूं विच रोड ते बीठल ऐं सामान फुटपाथ ते रखण सबबि शहर जा मुख्य रस्ता ब्लॉक हुजण करे ट्रैफिक जो आज़ार वधी वियो आहे ऐं रोडनि ते रेड़ियूं बीठल हुजण करे शहरियुनि खे अच वञ में ॾुखियाईं अची रहियूं हुयूं। हिन चयो त हद तकलीन जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। शाही बाज़ार समेत ॿियनि हंधनि ते रेड़ियुनि जे आज़ार सबबि माण्हुनि जो पैदल हलण बि मुश्किल थी वियो हो, जंहिंजे करे शहर जो दौरो करे दुकानदारनि खे हिदायत कई आहे त शहर जा रोड रस्ता खुलियल रखनि, ॿी सूरत में दुकानदारनि ऐं रेड़ियुनि वारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। उन मौके ते इंक्रोचमेंट इंस्पेक्टर गफार चाचड़, निसार अहमद, मोहम्मद पंचल मीरानी, अकील कलोड़ ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।